झूलेलाल। मुंहिंजो नालो नथुरमानी आहे। मां ॿिए दर्जे में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो दीपमाला पागरानी संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां चवणु थो वञा चेटीचंड जे मेले जे बारे में। दुनिया में जॾहिं जॾहिं अत्याचार वधंदो आहे तॾहिं तॾहिं भॻवान अवतार वठंदा आहिनि ऐं धर्म जी रक्षा कंदा आहिनि। झूलेलाल साईं बि धर्म जी रक्षा जे ख़ातिर जनम वठो। झूलेलाल साईं खे वरुण देव जो अवतार बि चवंदा आहिनि। हिकु राजा दुनिया में इस्लाम वधाइण लाइ सभिनी सिंधियुनि खे परेशान कंदो हो, उन्हनि जे मथां ज़ुल्म कंदो हो। हिकु ॾींहुं सभु सिंधी परेशान थी करे सिंध नदी जे किनारे वञी भॻवान दरियाशाह जी पूॼा कई। सभिनी 40 ॾींहं ताईं पूॼा कई। उनखां वरुण देव ख़ुशि थी करे चयो कि मां जल्द ई नरसिंहपुर में जनम वठंदमि देवकी ऐं ताराचंद जे घर। कुझु ॾींहं खां पोइ चेट शुक्ल जे पक्ष में नरसिंहपुर में एक जनम थियो। उनजो नालो उदयचंद रखियो वियो। उन्हनि नंढपण खां ई ॾाढा चमत्कार ॾेखारियईं। उनखे नंढपण खां झूलो ॾाढो वणंदो हो त उनखे झूलण देवता बि चवंदा आहिनि। उनजे माता पिता ने उनजे मुंहं में पूरी सिंध नदी ॾिठी ऐं एक पल्ले नाले मछली बि ॾिठी। तंहिं करे उनखे पल्ले वारो बि चवंदा आहिनि। हिकु ॾींहुं राजा ने पंहिंजे मंत्रीअ खे चई करे उदयचंद खे मिलण लाइ घुरायो। जिते ॿई मिलण विया उते एॾो मींहुं पियो, सभु त्राहिमाम थी वियो, सभु नष्ट थियण लॻो। राजा हिते हुते भाॻो पर बची न सघो। राजा ने झूलेलाल से प्रार्थना करी कि हिंदू मुस्लिम सभु भाउर आहिनि। हाणे मां कंहिंखे बि पंहिंजो धर्म मटाइण लाइ कोन चवंदमि। उन ॾींहं खां ई चेटीचंड मल्हाईंदा आहिनि। चेटीचंड सिंधियुनि जो वॾो त्योहार आहे जंहिंखे सभु सिंधी नयो साल करे मल्हाईंदा आहिनि। चेटीचंड हिंदू टिपणे जे हिसाब सां यानी नवरात्रि जे ॿिए ॾींहुं चेट शुक्ल में मल्हायो वेंदो आहे। सभु पंहिंजे इष्ट देव श्री झूलेलाल जी जयंती जे रूप में बि चेटीचंड मल्हाईंदा आहिनि। इन ॾींहुं सभु झूलेलाल जी पूॼा कंदा आहिनि, छेॼ हणंदा आहिनि, अखो पाईंदा आहिनि, पलउ पाईंदा आहिनि ऐं सभिनी जॻह ते सुखो ऐं सेसा विरहाई वेंदी आहे। मंदर में झूलेलाल जी ज्योति जगी रहंदी आहे। तव्हां सभिनी खे चेटीचंड जी लख लख वाधायूं। जय झूलेलाल।